फरमाए। हाणे खामोश थियो। खुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला तव्हांखे हर आफ़त हर आज़माइश पंहिंजी हिफ़्ज़ अमान में रखे। मां हमेशह जमायत खे चयो आहे पंहिंजी औलाद ते तवजो ॾियो, छो जो इहो माउ पीउ जो फर्ज़ु आहे जो पंहिंजी औलाद खे चङी तरबियत ॾे, चङी सोबत ॾे। इहो तव्हां ते फर्ज़ु आहे, असां ते फर्ज़ु आहे। जॾहिं औलाद वॾी थी वञे उन जी पंहिंजी क़िस्मत आहे। औलाद जॾहिं वॾी थी वई पोइ औलाद वटि माउ पीउ जे लाइ टाइम तमामु घटि थो रहे। मूंखे तमामु ख़ुशी थी आहे इन दफ़े मां जमायत में आयो आहियां, मूंखे ख़बर पई नियाणियुनि सां मिलियो आहियां, चङो पढ़नि पियूं, कामयाब पियूं थियनि। ख़ुदा जो वॾो अहसान ऐं करम इन जमायत जी आहे जो जमायत जी नियाणियूं पढ़ी लिखी वियूं आहिनि। ख़ुदा करे आईंदा बि कामयाबी थिए। तव्हां पंहिंजी औलाद जी तरबियत ते नियाणियुनि जी पढ़ाई ते तवजो ॾियो, छो जो इहो ई शइ तव्हांखे कमु ईंदी। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। इन दुनिया में ऐं आख़िरत में तव्हांखे इन जो अजर मिलंदो। हमेशह दुआ नमाज़ खां पोइ इन मुल्क जे लाइ, दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ ऐं तव्हां पंहिंजी पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ को रहो, छो जो इहो ई फ़ौज आहे जंहिं दहशत गर्दी खे मुंहुं ॾिए पई। बाक़ी सियासतदान छड़ो ज़बानी जमा करे था कनि जो दहशत गर्दी असां ख़तमु करे छॾंदासीं, उहो नथा करे सघनि सवाइ फ़ौज जे। इन फ़ौज जे करे असां इज़त सां घुमूं पिया। हमेशह फ़ौज जे लाइ दुआ घुरो। पंहिंजे पढ़े वारनि सां हमेशह इज़त ऐं मोहबत सां पेश अचो, छो जो मिट माइट परे था रहनि, कोई कारोबार में आहे, कोई नौकरी में आहे। जेसि ताईं उहो पहुचे तव्हांखे हमेशह पाड़े वारा कमु ईंदा। हमेशह पाड़े वारनि सां चङो हलो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलातु वस्सलामु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। मेरे परवरदिगार को अपने हबीब के सदक़े में बचपन पास के सदक़े दीन साथ करबला के अल्लाह ए मेरे परवरदिगार हम गुनाहगार हैं, अपने हबीब के सदक़े में हमारे गुनाह बख्श, हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार को हमारे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। ए मेरे परवरदिगार तो हमें हर आफत आज़माइश तकलीफ मुसीबत से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार हम गुनाहगार हैं, अपने हबीब के सदक़े में हमारे गुनाह बख्श, हमें कब्र के अज़ाब से हिसाब किताब से हमें जन्नत में जगह अता फरमाए। मेरे परवरदिगार की दुआ को बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि ला इलाहा इल्लल्लाह। खुदा खुश रखे।
दिल मुझी के देखो दिलासो दिल मुझी के देखो दिलासो दिल मुझी के मोब मिठा मन ठार वो यार मोब मिठा मन ठार वो यार मोब मिठा मन ठार वो यार देखो दिलासो दिल मुझी के देखो दिलासो मन मोहे तो मस्त कयो वा मन मोहे तो मस्त कयो वा मन मोहे तो मस्त कयो वा जान बजल वेदार वो यार जान बजल वेदार